नाज़रीन हिते अवां खे आगाह कंदासीं मासूम न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस में 35 माण्हुनि जा DNA सैंपल्स वरिता विया आहिनि। फयाज़ शाह ऐं संदसि धीअ हिना शाह खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। सहूलियतकार इल्ज़ाम में गिरफ़्तार एसएचओ खे अमीर चांद खे बचाइण जा जतन करे रहिया आहिनि। गंबट खां अवां खे आगाह कंदासीं। मासूम न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस वारे मामले बाबति नाज़रीन खे अपडेट ॾींदा हलूं। फातिमा फड़ो केस में 35 माण्हुनि जा DNA सैंपल वरिता विया। फातिमा फड़ो केस में 35 ॼणनि जा DNA वरिता विया आहिनि। फयाज़ शाह ऐं संदसि धीउ हिना शाह खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। सहूलियतकार इल्ज़ाम में गिरफ़्तार एसएचओ अमीर चांद खे बचाइण जा जतन कया पिया वञनि। असद शाह खे अॼु रिमांड लाइ राणीपुर जी अदालत में पेश कयो वेंदो। जवाबदार असद शाह जो ड्राइवर एजाज़ ख़ासकेली बि पुलिस हिरासत में वरितो आहे। पुलिस जवाबदार असद शाह वटां वारदात में इस्तेमाल कयल सामान बि हथ न करे सघी आहे।